नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में 12 रबी अवल आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे सिलसिले में तैयारियूं मुकम्मल कयूं वयूं आहिनि। ईद मिलादुल नबी जी आमद जे मौक़े ते खिप्रो जे मस्जिदनि समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घरनि ऐं घटियुनि में मेलाद जूं महफ़िलूं मुनक़द कयूं पियूं वञनि, जंहिंमें उलमा इकराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ते रोशनी विझी रहिया आहिनि। इन मौक़े ते उलमा इकराम जो चवणु आहे त अल्लाह ताला हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी जहाननि जो सरदार करे मोकिलियो है, जंहिंजे लाइ अल्लाह साईं पूरे कायनात जोड़ी है। असांखे प्यारे आका जे दसियल राह ते हलणु घुर्जे। जॾहिं त खिप्रो शहर जे मीरपुर खास रोड, सांगड़ रोड, हथुंगो रोड ऐं सियंजी रोड जे घरनि घटियुनि खे ख़ूबसूरत लाइटनि सां कुंवार जीअं सिंगारियो वियो आहे। मुख़्तलिफ़ रोडनि ते स्टॉल पिण लॻाया विया आहिनि। हम अपने नबी पाक से यूं प्यार करेंगे, हम अपने नबी पाक से यूं प्यार करेंगे, हर हाल में सरकार का ऐलान करेंगे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।